नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कश्मीर वेझो गुडू मां धाड़ियल नथा 5 ॼणा अगवा थी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुल सुमरो मूजिबि गुडू वेझो पंजाब जे इलाइक़े बंगला अच्छा थाणे जी हद डेरा शाह मोहम्मद मज़ारी ऐं बहराम मोड़ जे मुख़्तलिफ़ हंधनि खां हथियार बंदनि हथां 5 ॼणनि जे अगवा करण जा इतला आहिनि। ज़रियनि मूजिबि अगवा थींदड़नि में शाहिद हुसैन मलिक, बरकत हुसैन मलिक, मोहम्मद इक़बाल ड्रिग, गुलाम कासिम बोहड़ ऐं मोहम्मद शरीफ बोहड़ शामिल आहिनि। गुडू पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील मालूम कया। ॿिए पासे पुलिस जी वॾी नफ़री कचे तरफ़ रवानी थी वई आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त गुडू वेझो पंजाब जे इलाइक़े बंगला अच्छा थाणे जी हद डेरा शाह मोहम्मद मज़ारी ऐं बहराम मोड़ जे मुख़्तलिफ़ हंधनि खां हथियार बंदनि हथां 5 ॼणनि जे अगवा करण जा इतला आहिनि। ज़रियनि मूजिबि अगवा थींदड़नि में शाहिद हुसैन मलिक, बरकत हुसैन मलिक, मोहम्मद इक़बाल ड्रिग, गुलाम कासिम बोहड़ ऐं मोहम्मद शरीफ बोहड़ शामिल आहिनि। गुडू पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील मालूम कया। ॿिए पासे पुलिस जी वॾी नफ़री कचे तरफ़ रवानी थी वई आहे।